अवल त हिन जेके रैलीअ में असां सां शामिल थिया राजन भागन जा माण्हू जमायत इस्लामी जा माण्हू PTI जा माण्हू GS सिंध जा माण्हू मोज़ीन ॻोठनि राजन भागन वारा हिंदू मुस्लमान ऐं मरी बिरादरान ॿिया जेके बि असां सां गॾु हिते बीठा आहिनि ख़ासि केली दर्स सईद पीर कोली मेघवाड़ भागड़ी सभु थेबा असीं सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं नाला जिन जा न वठी सघो या मूंखां रहिजी विया जन चंड कोरी सभिनी ॿाहिरनि जा उहे मूं सां दिलि में न कनि बाबा ही मजबूरी में असां उथे आहियूं असां शौक़ मां न उथे आहियूं ॾिसो असांजी हालत कहिड़ी थी वई आहे गर्मीअ में असां खां पंजाब गैस खसी असीं चुप रहियासीं असांजा पंजाब हीरा मारे छॾिया असीं चुप रहियासीं असां छा पंजाब तेल खणी वियो असीं चुप रहियासीं हींअर थर मां कोयलो निकितो आहे वञी ॾिसो सिंधी उते घणा आहिनि थरिया घणा आहिनि सिंध जो कोयलो केॾां थो वञे असां वटि बिजली आहे त ही मीडिया वारा शायदि ॾियो न असां वटि गैस आहे जवाबु ईंदो न असांखे NFC मां अवॉर्ड मिले थो पर NFC मां असांखे पैसा मिलनि था इजलास ई कोन था घुराइनि CCI कॉमन इंटरेस्ट काउंसिल पाकिस्तान जेका ठाही आहे उनजो इजलास थिए थो न त 91 वारो ठाह जेको हो जॾहिं जाम सादिक अली खान वज़ीर आला हो तॾहिं सॼी सिंध उन ठाह जी मुखालफ़त कई सभिनी चयो त जाम सादिक अली गद्दार आहे ऐं गद्दारी वारो ठाह असांखे मंज़ूर कोन्हे पर उन तहत बि पंजाब वारनि पाणी ॿुधायो हो 147 MMF उहो पाणी कोन हो जाम सादिक अली तॾहिं डिक्लेयर कयो त 105 MMF पाणी आहे ऐं उन मज़ा ॿुधिजो मंगला चश्मा जेहलम ॿिया जेके बि कैनाल आहिनि पंजाब मां उन मां पंजाब 36 सैकड़ो खणंदो सिंध खे 32 सैकड़ो ॾींदो ऐं जेके सिंध जो तरबेल आहे ऐं सिंध जा जेके कैनाल आहिनि उन्हनि मां पंजाब 32 खणंदो ऐं सिंध 36 खणंदो असां उहो कयो पर पंजाब असांखे कोन ॾिनो असांजो पंजाब घस खां बि पाणी चोराए थो असां तॾहिं बि चुप हुआसीं हाणे जॾहिं असां ते कैनाल पिया ठहनि 70 लख एकड़ ॿनी आबाद थींदी उहा बि वारियासी ॿनी कीअं आबाद थींदी असां सभिनी डिज़र्ट एरिया तव्हां ॿुधायो 70 लख एकड़ ॿनी हिन ते आबाद थींदी पाणीअ जी हींअर खोटा पाणी किथां ईंदो असांखे पंजाब अॻे बि धोखो कयो असांजो पंजाब ते एतबार कोन्हे असांजो हाणे कंहिं ते बि एतबार कोन्हे असांखे शामिल कयो वियो हो पाकिस्तान में ज़ोरी असीं शामिल कोन थियासीं सभिनी खे शामिल क़ौमुनि खे इन लाइन ते कयो वियो हो त जॾहिं इहा आज़ादु थियणु चाहींदा त आज़ादु बि थी वञिजो तव्हांखे हक़ सभिनी खे बराबरि हूंदा सूबाई ख़ुदि मुख़्तियारी सभिनी खे बराबरि हूंदी फौज में सभिनी जो हिसो बराबरि हूंदो ऐं जेके खाता हूंदा खज़ाना उन्हनि में बराबरि हूंदी ज़ुल्म कयो अथव ख़ुदा जो कसम तव्हां ते अलाह जो कहर नाज़िल थींदो इहो कहर न हलंदो तव्हांजो अवां मुल्क खे टोड़ियो त असीं कोन था टोड़ियूं अवां जूं इहे पॉलिसियूं त मुल्क खे टोड़ींदियूं एस्टेब्लिशमेंट खे ॿुधाइण पियो चाहियां पंजाब खे ॿुधाइण पियो चाहियां असां त ज़ुल्म कयो असां सिंधियुनि खे बंदि कयो आहे पंजाब वफ़ाक़ एस्टेब्लिशमेंट असांखे घुटियो आहे असीं मजबूरनि विड़िया आहियूं असां शौक़ु करे न विड़िया आहियूं असां ॿुधाइण था चाहियूं हीअ चिणग आहे ही जेको पूरी सिंध में ही त मशागो थी ॿिया आस पास वारा इन्हनि जो हिकिड़ो नंढिड़ो इनिशिएटिव एहतिजाज आहे इनिशिएटिव प्रोटेस्ट आहे पर ही चिणग आहे ही वॾो बबड़ थींदो ही सॼो मुल्क उन में जलंदो ही करबला हिते मचंदी पूरी दुनिया ॾिसंदी त अॼु मज़लूम जाॻिया आहिनि अॼु सुतल सिंधी जाॻिया रहमानी अस्सलाम वालेकुम सभ खां पहिरीं त मीडिया वारनि दोस्तनि जो ऐं जेके बि दोस्त हिते शरीक थिया आहिनि जिन बि पार्टियुनि जो उन्हनि जो तइल्लुक़ु आहे उहे सभु हिते आया आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो ई मक़सदु आहे केनाल समूरा नामंज़ूर सभिनी जो हिकिड़ो ई नारो आहे ऐं इहो असां सभिनी जो जियापो आहे ऐं इहो जेको हींअर मसइलो हले पियो इन्हनि जे असीं सभु ख़िलाफ़ आहियूं असां कतई सिंधी मरी वेंदासीं पर केनालनि खे खोटण ऐं वफ़ाक़ खे पंजाब खे इहा मंज़ूरी असीं कोन ॾींदासीं जिन बि मंज़ूरी ॾिनी आहे जेके बि हिमायत असां उन्हनि सभिनी ते लानत मोकिलियूं था असां सिंधियुनि सां पहिरीं काफ़ी नाजाइज़ूं थियल आहिनि असांजे ज़ख़ीरनि ते जेको पहिरीं धाड़ा लॻल आहिनि असांजो कोयलो गैस बिजली जबल सभु शइ खपी आहे आख़िरी असांजो जियापो आहे पाणी असां वटि ॿियो को बि ज़रियो कोन्हे असां वटि हिकिड़ो पाणीअ जानवर पखी पकड़ हर माण्हूअ जो हिकिड़ो ई जियापो पाणी असांजो जियापो असां हिन जे ख़ातिर सिंधी जेके कमज़ोर न आहियूं सिंधी शऊर पढ़ियल लिखियल आहिनि हिन दफ़े सिंधी सभु जाॻिया आहिनि इंशा अल्लाह ताला हिकिड़ी वॾी लाट भरंदी ऐं केनाल समूरा नामंज़ूर थींदा नामंज़ूर दरिया जेके असांजो गुज़ारो आहे पूरी सिंध जी आबाद जो गुज़ारो आहे उनखे हाणे जेको आहे तबाह कयो पियो वञे ख़ाली सिंधु दरिया तबाह न आहे पूरी सिंध खे तबाह कयो पियो वञे हिनखे क़ानूनी ठाहियो पियो
वञे असां इहो कॾहिं बि इजाज़त कोन ॾींदासीं त सिंध तबाह थिए। असां जे लाशनि ते जेको आहे इहे दरिया कैनाल ठही सघनि था, लेकिन असां इहे जैसी जिंदा हिकु सिंधी बि ज़िंदा आहे इंशाअल्लाह कैनाल न ठहंदो। असां पंहिंजे हक़नि लाइ आख़िरी जेको असांजो सिंधु दरिया हो पाणी जिंदे सिंध जी आबादी असां खां उहो बि खसियो वञे आख़िर सिंध केॾा वेंदी एॾी नाजादी सिंध छो आहे पंजाब जी गैर आबाद बनी खे आबाद कयो वञनि सिंध जी आबाद बनी खे गैर आबाद करे पंहिंजी पंजाब जी बनी खे आबाद कयो। इहो सरासर सिंध सां नाजादी आहे सरासर जेको असां जे खिलाफ असां इहो बयान जे खिलाफ अप्रूवल के ये जेके कैनाल निकरन पिया ये मंजूर कोने इहो सौ सिधो ज़ुल्म आहे सिंध सां ऐं जिन पे कैनाल कढिया आहिनि सिंध जे पाणी जो सौदो कयो आहे इहा ॻाल्हि असांखे नामंज़ूर आहे। सिंध जो पाणी जेको आहे इहो सिंध में रहंदड़ आवाम जेका बि आहे उन्हनि जो हक़ आहे ऐं इहो हक़ खसण जी कोशिशि कई पई वञे। इंशाअल्लाह ताला असां मरण घड़ी ताईं इन कैनालनि खे इन सौदे खे नामंज़ूर चऊं था। हर क़िस्म जो एहतजाज असांजा क़ौम परस्त साथी अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब जिथे घुराईंदो साह जी आख़िरी घड़ी ताईं इंशाअल्लाह इन पंहिंजे वॾड़नि सां कादरनि सां गॾु आहियूं।